सुल्तान अल औलिया मखदूम मोहम्मद जम्मा कल्ला लवारी शरीफ जिला बदीन लवारी शरीफ वारा बुजुर्ग नक्शबंदिया सिलसिले जी वॾी खानकाह जे सिंध धरती न अरबो अजब में अहिड़ो त रंग ॾेखारे छॾियो जो एतिरे क़दर ताईं जो मके ऐं मदीने में पेश इमाम जेसी ताईं इन्हनि जो मुरीद न बीहे त माण्हुनि जे दिलनि खे सुकून कोन ईंदो। हज़रत ख्वाजा मखदूम मोहम्मद ज़मा लवारी वारे रहमतुल्लाह ताला अलैह जन जे दरगाह सां वरी हिकिड़ो फैज़ जारी थियो जंहिंजो नालो हो गिरोड़ शरीफ मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी। उन गिरोड़ी बादशाह जंहिंजी अॼु बि मिस्र में जंहिंजा अॼु मिस्र में मदरसनि में किताब पढ़ाया वेंदा आहिनि। असां त सिंध में इहा बेदर्दी आहे जो सिंध में जेके बुज़ुर्ग सुता पिया आहिनि उन्हनि जा नाला तव्हांखे ॻणाया ख़ुदा जो कसम ॿाहिरि मुल्कनि में अॼु उन्हनि जूं सरकारी मोकलियूं। हज़रत मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी जी मिस्र में सरकारी मोकल आहे। हज़रत शाह फ़कीरुल्लाह अलवी शिकारपुरी रहमतुल्लाह अलैह जेको रोज़े धणीअ जो जेको आहे उस्ताद थी रहियो आहे ज़ाहिरी इल्मनि जो उन जी बुज़ुर्ग जी अफ़गानिस्तान में अॼु बि सरकारी मोकल आहे। अॼु बि उन्हनि जा किताब दर्सनि में पढ़ाया वेंदा आहिनि, स्कूलनि मदरसनि में कॉलेजनि में पढ़ाया वेंदा आहिनि, लेक्चर ॾिना वेंदा आहिनि। उन गिरोड़ी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जन पिण इन ई हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जे दरगाह जी पेशन गोई कई। पहिरियां त संदन बुज़ुर्गनि जे बारे में पुछियो वियो त क़िबला ॾियो ख़बर भला लवारी शरीफ जेका तव्हांजे मुर्शिदनि जी दरगाह आहे उन जे बारे में तव्हां छा था चओ। रिवायतनि में किताबनि में इहे ॻाल्हियूं लिखियलूं बि आहिनि त उन ओॾीमहिल जो ओॾीमहिल बेत चयो त छहीं पीढ़ीअ छे लवारीअ खे लोॾो ईंदो वेंदुसि ज़ीनता छहीं पीढ़ीअ छे हथींदुसि तोड़े मुंहिंजो मुर्शिदा काहे पवंदो कुफर में तोड़े मुंहिंजो मुर्शिदा छहीं पीढ़ीअ छे हथींदुसि वेंदुसि अमानता पोइ कलमो चवाईंदो पाण ते मोहम्मद ज़मा रसूल। उन इहा पेशन गोई कई। पोइ पुछऊं त साईं भला पीर पागारे जे बारे में तव्हां छा था चओ। चई त पहिरियों पीर पैदा थींदो आलम खां उतमा, ॿियो पीर पैदा थींदो सभिनीअ खां कतरा, टियों पीर पैदा थींदो रंग अजीबा, चौथों पीर पैदा थींदो मिसल न तंहिंजे का, पंजों पीर पैदा थींदो पंहिंजी मिसल पाणा, छहों पीर पैदा थींदो तो गाजन जो गुला यानी गुल हूंदो गाजन जो। पीर सूर्य बादशाह जे किंगरीअ में कोस थींदो सभु थींदा शहीदा पोइ 99 में नर थींदो शाह सिकंदरा। सन 99 में नर थींदो। हा ॻाल्हि हुई 99 में 1999 में थोरो अचो तव्हांखे हिकिड़ी तकरीर यादि ॾियारियां पीर साईं। 1999 में रजब जी ईद ते दरगाह शरीफ ते पीर साईं सरदार जन हिकिड़ी तकरीर फरमाई। पाण तकरीर करे हलिया विया वरी मोटी आया। पाण तो मां ज़िंदगी में पहिरियों भेरो ईअं पियो कयां जो पंहिंजी दुआ खां बाद में वरी तव्हां सां मुखातिब थियो। यादि करियो 1952 4 फेब्रुवरीअ खां अॻे तव्हां छा हुयो, अॼु तव्हां छा आहियो। साईं यादि अचनि पिया उहे ॾींहं। 4 फेब्रुवरी 1952 में तव्हां छा हुयो। कंहिं वटि हिकु वेसो ज़मीन जो कोन, सभु अंग्रेज़नि ज़ब्त करे छॾियूं हुयूं, सभु कुझु असांजो ख़तमु थी वियो। जमायत जेलनि में लोढ़नि में क़ैद कई वई, मायूं तोड़े मुड़ुस नंढा तोड़े वॾा पोढ़ा सभिनी खे क़ैद कयो वियो। के रूपोश थी विया के केॾां त के केॾां। मां फिपरे जे जेल में आहे त पुट खे वरी सखर में रखियऊं, मुड़ुस सखर में आहे त ज़ाल खे वरी मीरपुर में रखियऊं। हिक ॿिए खां बिल्कुलु छिने को बि रिश्तो रिश्ते सां गॾु न हुजे। पर अल्हम्दुलिल्लाह अॼु बि जमायत जे वॾड़नि खे रोंदे ॾिसां थो चवनि था बाबा जेको प्यार लोढ़नि में हो हींअर। 4 भाती हिकिड़े घर में हिकिड़ी बारीक में रहनि, 4 जी ज़ात मुख़्तलिफ़, पर जे हिकिड़े खे धक लॻे त सूर ॿिए खे। पाण
फरमायो त यादि करियो 4 फेब्रुआरी 1952 खां अॻे तव्हां छा हुयो, तव्हां वटि छा हुयो। अॼु तव्हां वॾनि बंगलनि में वेठा आहियो, वॾनि गाॾियुनि ते घुमो था, वॾनि उहिदनि जा मालिक आहियो, वॾनि मिलनि जा मालिक थी विया आहियो, पर फ़क़ीरो जेको तव्हां करियो पिया, तव्हां आसमान ते थुक पिया उछलियो। जेको आसमान ते थुकण जी कोशिशि कंदो आहे, उहा थुक वापसि हुनजे मुंह में लॻंदी। कहिड़ी ज़रूरत पेश आई जो हज़रत छट धणी सरदार एॾा अल्फाज़ पंहिंजी ज़बान पाक में जा कढिया। तव्हां सम्झो था त तव्हां वटि ख़लीफ़ा ईंदा, फरमायो तव्हां वटि ख़लीफ़ा ईंदा ऐं अची तव्हांखे चवंदा त बाबा हलो गाॾियूं असांजो हली, तव्हां शनाती कार्ड ठाहियो। केरु तव्हां वटि कोन ईंदो। मां जो हुकुम आहे तव्हां पाण, तव्हांखे अलाह हिमत ॾिनी आहे, पाण पंहिंजे घरनि मथां निकिरी वञी पंहिंजो कमु करे ईंदासीं, कंहिंजो आसरो न कंदासीं। असल में ॻाल्हि इहा आहे त असांखे आङुर खां झले मां बादशाह हलण ते सेखारियो। बहरहाल इहो मौज़ू बाद जो आहे। ॿिए छट धणी बादशाह जन जी विलादत ते ऐं ॻाल्हायो। उनखां पोइ सिंध में हिकु ॿियो दरवेश थी गुज़रियो अथव, जंहिंजो नालो आहे सूफ़ी मोहम्मद सादिक उमरकोट वारो। सूफ़ी मोहम्मद सादिक रहमतुल्लाह अलैह, जंहिं संदी शाइरीअ में सिद्दीक तखल्लुस इस्तेमालु कयो। इहो हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जन खां लॻभॻि 230 साल अॻे थी गुज़रियो आहे। सूफ़ी मोहम्मद सादिक रहमतुल्लाह अलैह वेठो हो, हिकिड़ो मुरीद आयो पहवर क़ौम जो हो। उन चयो त किबला मीरनि मूंसां वेदन करे छॾियो, मीरनि पंहिंजा माण्हू मुंहिंजे घरनि ते चाढ़े, मुंहिंजा नंग बि खणी विया आहिनि, मुंहिंजी बनीअ ते कब्ज़ो करे, ज़मीन ते घरनि ते कब्ज़ो करे आहिनि। किबला तूं हिननि खे पिट। सूफ़ी मोहम्मद सादिक रहमतुल्लाह अलैह पंहिंजो मुंहुं मुबारक मुराक़बे मां मथे करे ओॾी महिल चवे थो त भूरा अची भेल अंग्रेज़नि जे नाले। हालांकि अंग्रेज़नि जो हिते ओॾी महिल कुझु बि कोन हो। अंग्रेज़नि जो पहिरियों पहिरियों जेको जहाज़ हितां आयो हुयो, उन में फ़क़ति ॿ शयूं हुयूं, हिकु चीनीअ जा बर्तन था, ॿियो कपिड़ो। अंग्रेज़ उहो विकिणण जे लाइ त खणी आयो हुयो। दरवेश चवे थो त भूरा अची भेल सारी सिंध सिधी चए, पोइ दरियाह मथियां रेल अची टिपाए जा टोपले वारे। कंहिंखे ख़बर हुई त अहिड़ी रेल भला बि ठहंदी जेका दरियाह जे मथियां हलंदी। माण्हूअ जे ज़हन सोच में इहा शइ कान हुई त अहिड़ी शइ बि ठहंदी। पर बुज़ुर्ग जी आला ज़र्फ़ी ऐं निगाह जी वुसअत ॾिसो त हुन रेल जे अचण खां बि घटि में घटि जहिड़ो कर त माना लॻभॻि जेको आहे सो अधु सदीअ जे या 80 साल अॻु ई जेको आहे सो ॿुधाए छॾियो त हीअ भला अचणी आहे। वरी ॿिए मुरीद चयो साईं जे करे भूरनि अची भेल कई, यानी अंग्रेज़नि अची भेल कई, त पोइ भेल वारो जानवर ॾिसंदो कोन्हे त आऊं छा पियो भेलियां, कहिड़ी बनीअ में लथो आहियां, हिन में फुटीअ बीठल आहे, सारी आहे, कणका छा आहे। हुनखे त भेल करणी आहे, जेको बि आयो हुनजे वात में हूंदो। कुझु रहम कर बुज़ुर्ग हाणे मिसाल थो ॾे सूर्य बादशाह जी ॻाल्हि थो करे। अञा सूर्य बादशाह त धरती ते आया ई कोन्हनि। ही वक़्तु कहिड़ो आहे? वक़्तु उहो आहे जॾहिं साईं तजर धणी बादशाह या रोज़े धणी बादशाह जन हाल हयात आहिनि। बुज़ुर्ग चवे थो त भूरा इन सिंध मां मुठूं भीड़े भॼ, भूरा हिन सिंध मां मुठूं भीड़े भॼ, न त किरंदई मथियां विझ साड़े छॾींदई सूर्य सिद्दीक जो। अंग्रेज़ हितां मुठूं बंदि करे भॼी वञ हलियो, जीअं ख़ाली मुठियूं आंदियूं अथई तीअं ख़ाली करे भॼी वञ, जेकॾहिं न त सूर्य बादशाह आसमान जी बिजली अची तो ते किरंदो, साड़े छॾींदो। हिकिड़े मुरीद चयो त किबला जॾहिं बिजली मथियां किरे, विझ किरे, खिमण किरे, त पोइ खिमण इहा कान ॾिसंदी आहे त सैयदनि जे घर ते आहियां की शेखनि जे घर ते थी किरां। उनखे किरणो आहे त किरणो आहे, पोइ त मुल्क सड़ी वेंदो। तूं रहम कर, मुर्शिद आहीं, राज़ी थी, हादी आहीं। त दरवेश ओॾी महिल थो छट धणी सरदार जी ॻाल्हि करे चवे थो त भूरा हिन सिंध जो रुगो वाली अथई अल्लाह, भूरा हिन सिंध जो वाली अथई अल्लाह, ईंदो सिकंदर शाह अची क़ाइमु कंदो क़ुरान खे। 250 साल अॻे
मुझे मुर्शिद छट धणीअ जो तज़किरो हलंदो रहो। पर पीर साईं सरदार जन जे दरगाह जो ई हिकिड़ो फ़कीर इब्राहिम फ़कीर जैसलमेरी रहमतुल्लाह अलैह असांजी जमायत ऐं दरगाह जो उहो दरवेश फ़कीर थी गुज़रियो आहे जंहिंजी ज़बान मां जेको बि लफ़्ज़ निकिरे थो थी पवंदो। फ़कीर रहंदो इंडिया में हो, रोहिली में, राजस्थान जैसलमेर में। पर फ़कीर सुबुह जो टाइम थींदो हो त जमायत त गॾु थींदी, पोइ फ़कीर वेठो ॿुधाईंदो त बाबा अॼु पीर साईं हीअ तकरीर कई आहे, अॼु पीर साईं हीअं फरमायो आहे, पीर साईं हिन रंग जा कपिड़ा पाता आहिनि, पीर साईं सरदार जन हिन टाइम ते ज़ियारत कराई आहे, हीअं थी दीदार थियो आहे। पोइ इंडिया मझां त दरगाह शरीफ़ ते ॾिसंदो त छा पियो थिए। तव्हांजो पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैह जे घर में हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखियो वियो सैयद मोहम्मद सिबगतुल्लाह शाह, जंहिंखे जमायत सूर्य बादशाह जे लक़ब सां यादि कंदी आहे। पर इहो सूर्य बादशाह जो लक़ब कॾहिं पियो, कीअं पियो, इन जे मुतलिक़ बि तव्हां वटि वज़ाहत हुजणु ज़रूरी आहे। इहो सूर्य बादशाह लक़ब पीर साईं जे वक़्त में न हो, इहो हमेशह संदन ज़ाते गिरामीअ खां बाद में घणो बाद में इस्तेमालु कयो वियो। संदन ज़ाते गिरामीअ जे हुजण महिल ॿ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा हुआ, हिकु हाजी पीर साईं, ॿियो पग धणी बादशाह। सूर्य बादशाह पैदा थिया अञा 15 ॾींहंनि जा, घरनि में पुट ॼमंदा आहिनि त ख़ुशियूं थींदियूं आहिनि, पर कोट धणी बादशाह का ख़ुशी कान कई, ॾुख कयो। एतिरे क़दर ताईं जो जमायत जे बुज़ुर्गनि खां इहा रिवायत मुकलम बंदि कई, ख़ुदि छट धणी बादशाह जन जे मामे कामिल फ़कीर दरगाह पाक जी मस्जिद में वेही मूंसां इहा रिवायत मूंखे ॾिखाराई हुई त इब्राहिम फ़कीर आयो, जेका ढोली बंदि हुई, नंगर न पियो चढ़े, उहा ढोली चढ़ाए नंगर खणाए पीर साईं सरदार वटि पेश कयो। सूर्य बादशाह जी ओॾी महिल उमिरि हुई 15 ॾींहं, घणा 15 ॾींहं। पीर साईं सूर्य बादशाह जन जी ज़ाते गिरामीअ जे लाइ फ़कीर अर्ज़ु कयो त क़िबला हू ॻाल्हाईंदो ढाटकी हुनखे सिंधी ईंदी कान हुई, पोइ सिंधी ॿोलीअ में, राजस्थानी ॿोलीअ में हुन पीर साईं सरदार जन खे अर्ज़ु कयो त क़िबला कुर्बान जाऊं माना थारो नींढियो ॾेखारते, मूंखे संदो नंढड़ो ॾेखारींदो। पाण हुकुम फरमायो, झूणे क़ौम जी हिकिड़ी बानी हुई, बंभी नालो हो हुनजो, उहा वई अंदरि सूर्य बादशाह पंजड़नि में तंजल हा खणी अची फ़कीर खे ॾिनो हथ में। इब्राहिम फ़कीर पिता ऐं पीर साईं सरदार जन जे चेहरे पाक में नज़र जमाए दीदार करे पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह अलैह शाह मर्दान शाह अबल अलमारूफ पीर साईं कोट धणी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे अर्ज़ु थो करे त क़िबला तना मुबारक हुए, तारी हवेली में शींहं ॼा हुए, हा त शींहं ॼा हुआ, तव्हांखे मुबारक हुजनि। त कोट धणी बादशाह जन जा नैण मुबारक वही पिया। पाण करीमन फरमायो त फ़कीर शींहं बराबरि ॼा अथमि, कीअं करे ख़ैर मुबारक चवां जो इहो शींहं सॼी उमिरि पिंजरे में रहंदो, शहीद बि पिंजरे में थींदो। फ़कीर वरी सूर्य बादशाह जे चेहरे ते नज़र करे थो, वरी पीर साईं खे अर्ज़ु करे थो क़िबला इहो थारो नींढियो नींगरो इन सिंधा मुल्काना बाह ॾे छोड़िसे, क़िबला ही त सिंध जे मुल्क खे बाहियूं ॾेई छॾींदो। पाण फरमायो इब्राहिम अञा तुंहिंजी नज़र रुॻो उन्हनि बाहिनि ताईं पई आहे, पर असां ॾिसूं पिया, असांजे रब असांखे ॾेखारियो आहे त उन्हनि बाहिनि खां पोइ, हिन नंढड़े जी शहादत खां पोइ असांजी दरगाह ते सिकंदर बादशाह जी बादशाही क़ाइमु थींदी। आसमान तां सफ़ा ॻड़ा वसंदा, जेके जीअरा हूंदा से मज़ा माणींदा, जे जीअरा रहियासीं त रंग ॾिसंदासीं। उहो ॻड़े वसाइण वारो बादशाह 1928 में आयो, 15 सालनि जी उमिरि हुई, गणंग बंगले ते हुया, राति आराम सां गुज़री, सुबुह जो अचानक अंग्रेज़नि अची हमलो कयो ऐं उन हमले दौरान जेको अंग्रेज़नि छापो जेको हयो ऐं पीर साईं सूर्य बादशाह जन जी ज़ाते गिरामीअ खे हितां खां कयूं त कुझु अहिड़ा माण्हू बि हुया जन जो बज़ाहिर त हू असां मंझा ई हुया, पर हुननि जो दिलि असां मंझा न हो, हुननि जो रूह असां मंझा न हो।
उन्हनि ई जमात जे माण्हुनि पीर साईं छट धणी खे ऐं मियां नादर शाह रहमतुल्लाह अलैह, छट धणीअ जी उमिरि मुबारक ओॾी महिल 15 साल आहे, मियां नादर शाह जी 13 साल। जंहिं महिल गाॾीअ में न पिया चढ़नि त उन्हनि माण्हुनि कननि खां छिके थपड़ू हणी पोइ गाॾीअ में चाढ़ी ॾिनो। पाण फरमायूं त अॼु असांजी उमिरि पीर साईं छट धणी ॻाल्हि पाण, अॼु असांजी उमिरि एतिरी वॾी थी वई आहे पर उहो कननि वारो सूर अञा विसरियो कोन्हे। जेॾी महिल नज़रबंद हुया मीर ख़ुदा बख़्श लांबट जे बंगले ते कराची में, मंशा इलाही ॾिसो, तव्हां ईअं असांजे घर जे कंहिं माण्हूअ खे जेकॾहिं मौत जो तोहफ़ो ॾिनो वेंदो आहे त पोइ ॼाण कई वेंदी आहे त बाबा तव्हांजो फलाणो गुज़ारे वियो या फलाणो मारिजी वियो। इसे सरदार जन खां पूछो वियो तो किबला आपको कैसे पता चला कि आपके वालिद गिरामी अब इस जहान में नहीं रहे। पान जवाब था जन, एक दिन हमें भूख लगी, हमने नौकर को कहा कि हमें खाने के लिए कुछ ला दो। वो नौकर गया, जब हमारे लिए पकोड़े और बर्गर लेकर बंगले में वापस आया, जब हम पकोड़े खाने लगे और आखिर में बर्गर पड़ा हुआ था, जैसे ही बर्गर उठाया तो नीचे खबर लगी हुई थी पीर सैयद सिबगतुल्लाह शाह सानी को अंग्रेजों की हुकूमत ने सजाए मौत की सजा सुना दी और उन्हें फला तारीख को शहीद कर दिया गया। पाण फरमायो ईअं थी असांखे ख़बर पई त असांजा वालिद मोहतरम जो सायो असां सां खड़ी वियो। इम्तिहान हिते ख़तम कोन थियो, अञा इम्तिहान ॿिया बाक़ी हुया। कुरान शरीफ में अल्लाह साईं इम्तिहान वठण जो ज़िक्र कयो आहे, वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। 5 इम्तिहान वठनि। पहिरियां बिशैइन मिनल खौफ, खौफ अॻियां वॾी फौज आहे, हथियार जदीद हथियार, तव्हां वटि कुझु बि कोन्हे विढ़ण जे लाइ, न को तव्हां वटि पूरी तलवार, न को कुहाड़ी, न को भालो, न को ढाल, कुझु बि न का बंदूक, छा ते विढ़ंदव, कीअं विढ़ंदा तूं? पहिरियां खौफ़ ॾींदुसि। पर उहे अलाह वारा ऐं नेक बाना जेके अलाह वारनि जी दामन खे झलीनि था उहे डिॼनि कोन था, उहे अॻिते वधनि था, उहो इम्तिहान पास करे वञनि था। पोइ ॿियो इम्तिहान बल जूए, पोइ उन्हनि खे बुख ॾियां थो, उन ॾियां थो, आज़मायां थो। थोरो सूरत हाल खे करबला ॾे बि छिके वञो, छो त मुहरम जी मुनासिबत सां ऐं मुंहिंजे मुर्शिद करीम जे ॾिहाड़े जी मुनासिबत सां हिन खां वधीक ॿियो ॾिहाड़ो कहिड़ो थींदो। जेॾी महिल बुख ऐं उन जो इम्तिहान ॾियां थो, उन ई खां पोइ चढ़ी वञनि था, पास करे वञनि था। पोइ टियों इम्तिहान अचे थो, वलजू व नक्सी मिनल अमवाल, पोइ उन्हनि जे मालनि में नुक़सान विझंदो आहियां। वल अनफुस, पोइ पीउ जे अॻियां पुट खे, पुट जे अॻियां पीउ खे कुहाईंदो आहियां, जानियुनि में नुक़सान विझंदो आहियां। वस समरात, 5 इम्तिहान आख़िरी अहिड़ो वठंदो आहियां जो पेर उखड़जी वञे। उहो कहिड़ो आहे? वस समरात, पोइ उन्हनि जा ख़ानदान तबाह करे छॾींदो आहे। पाकनि खे किथे रखियऊं? पीर साईं सरदार जन वारनि खे उमिरि 15 साल ऐं 13 साल, हितां खां खयूं सिधो बर्तानिया। हिकु अहिड़ी स्कूल में रखियो वियो जंहिंमें टोटल शागिर्दनि जो तादाद 17 हो। 17 शागिर्द टोटल पूरी स्कूल में। शागिर्दनि ते कपिड़े जी पाबंदी, उन्हनि खे कपिड़ा न पाराया वञनि, फ़क़ति हेठि नेकर ऐं मथे बनियान। ऐं उन इलाइक़े जी सर्दी, छट धणी बादशाह फरमाइनि था जंहिं महिल राति थींदी हुई त असांजे लाइ जहिड़ी क़यामत शुरू थी वेंदी, एतिरी सर्दी हूंदी हुई। विछाइण जे लाइ हेठि का तूल, को सवड़ वग़ैरह कुझु बि न, फ़क़ति हिकिड़ो प्लास्टिक हूंदो हो जेको विछायो पियो हूंदो, सुम्हंदासीं त हेठां ज़मीन थधी थी वेंदी हुई। पोइ मियां नादर शाह रहमतुल्लाह अलैह जन जा लुड़क वही पवंदा हुआ, अदा मूंखे ॾाढो सीउ थो लॻे। छट धणी बादशाह पंहिंजी बनियान मुबारक लाहींदा हुआ, पाण फरमाईंदा हुआ त अदा मुंहिंजी पुठीअ सां पुठी मिलाए सुम्ह, तोखे बि गरमाइश मिले। केॾी महिल भाउ खे भाकुर विझनि त केॾी महिल पुठी मिलाए सुम्ह। इहे सहूबतूं बर्दाश्त करे हज़रत छट धणी बादशाह जन जी ज़ाते गिरामी
जे लाइ जॾहिं त कोशिशूं कयूं हुयूं त पीर पागारे जी गादी बहाल कई वञे। तंहिं वक़्त में अयूब खोड़े इहो खोड़ो ख़ानदान कॾहिं पीर पागारे खे था कोन पियो आहे। अयूब खोड़े उन वक़्त में बयानु ॾिनो हो त असां हुरनि खे अहिड़ो कुचले छॾियो आहे जो 500 साल ताईं कंहिंखे ख़बर कान पवंदी त का दरगाह बि हुई, को हुर जमायत बि हुई। पर अल्हम्दुलिल्लाह चनाह शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि जे फैज़ में अलाह साईं बरकतूं ॾे। चनाह शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि जो उन वक़्त जो गवर्नर मुरीद हुयो, उन्हनि चनाह वारनि बुज़ुर्गनि उन मुरीद ते बार रखियो, या त असांजी दरगाह खां तालुक ख़तमु कर, जेकॾहिं न त पोइ असांजा बचड़ा पीर पागारा वापसि दरगाह ते आण। उन चनाह शरीफ़ वारे बुज़ुर्ग जे कोशिशनि, हिन खिते जे बुज़ुर्गनि जे कोशिशनि सां घणा पीर मुखालिफ़ हुया। घणनि पीरनि चयो त न बाबा न। पोइ हिकिड़ो ड्रामो ठाहियो वियो अली मोहम्मद शाह राशिदीअ खे, चयो त बाबा ही बि राशिदी ख़ानदान जो आहे, अंग्रेज़नि जे आङुरनि ते हलण वारो माण्हू हो। ठीकु आहे, असां हिन खे, उहो बि लंडन में हो, उनखे लंडन खयो वियो। उहो त संदे ख़र्चनि ते विया घुमण फिरण वारे नमूने सां। हाणे हिन खे पीर करे था मोकिलियो। जंहिंमहिल अली मोहम्मद शाह राशिदी हिते आयो त किथे पीर पागारे जा बचड़ा, किथे अली मोहम्मद शाह राशिदी। जमायत ने ही ॻाल्हि खे बिल्कुलु नामंज़ूर करे छॾियो। जंहिंमहिल दरगाह शरीफ़ ते पहुतो त कुझु फ़क़ीरनि इहा रिवायत बयानु कई। जंहिंमहिल चयूं त ठीकु आहे, अॻु में घुमी अचे दरगाह, जंहिंमहिल अंदरि घिड़ियो त बेहोश थी किरी। त फ़क़ीरनि चयो त जेकॾहिं पीर पागारे जी नसुल हुजे हा, बचड़ो हुजे हा, त हिन ते अहिड़ी ॻाल्हि कान अचे हा, पर हिन में नुक़्स। तंहिंजे करे अली मोहम्मद शाह राशिदी वारो बहानो बि थियो ख़तमु। तेसि ताईं छट धणी बादशाह खे 4 फेबरवरी ते पग ॿधाई वई। दरगाह शरीफ़ जी मौजूदा मस्जिद में मिंबर ते विहारे जंहिंमहिल इहो नज़ारो थियो, तेसि सरदार जन जी ज़ात गिरामी पहिरियों जेको एक्शन खयूं उहो खयूं त असांजी जमायत हींअर जेको हुर कंट्रेक्शन्स में जेको आहे पंहिंजो क़ैद थियल आहे उनखे आज़ादु कयो। त इन में कुझु मसइला पेश कया विया, अॻियां मसइला ॾिठा विया। तेसि सरदार जन खे फ़क़ीरनि पाण दावतनि जो सफ़र वरितऊं। उहा फिल्म बि तव्हां ताईं पहुती हूंदी। 1952 में जेको पहिरियों पीर साईं सफ़र कयो, जॾहिं सागड़ जे थले वारी दावत थी आहे, तंहिं वक़्त जी जमायत में, हिन वक़्त जी जमायत में ही 50 साल हले असांखे छा करे या ख़बर कान पई। उन वक़्तु जमायत जे कंहिं बि माण्हूअ जे मथे ते टोपी कान्हे, सभिनी खे पटको। हाणे त अलाह शल टोपी करे त असां टोपी पायूं। जेॾी महिल पीर साईं सरदार जन पाण हिते आया त फ़क़ीरनि जे जमायत में कंहिं अर्ज़ु कयो त क़िबला साहबनि मोकल कान पे ॾिनी, लोढ़नि में ॾाढो तंग कयो अथनि। पाण फरमायो त मां लोढ़नि खे बाहि ॾियां। संदन ज़बान मुबारक जा इहे अल्फाज़ हुया कुदरती तौर ते, जेकी बि लोढ़ा हा उन्हनि खे राति जो 12 बजे बाहि लॻी वई। ऐं जमायत आज़ाद थी। अल्हम्दुलिल्लाह उन पीर पागारे उन ॾुत ॾियल जमायत खे, जंहिं वटि बकरीअ जो हिकिड़ो कन बि संदो कोन बचियो हो, अल्हम्दुलिल्लाह उन अयूब खोड़े जे मुंहं ते अहिड़ी थपड़ हणी छॾियऊं। पाण फरमायूं त माण्हू चवनि था त 500 साल ख़बर कान पवंदी, पर मां 15 सालनि में हुर जमायत खे व्हाइट हाउस ताईं पहुचाए छॾींदी। ऐं पहुचाई, बिल्कुलु पहुचाई। 15 खां 25 सालनि जो को अर्सो ई कोन्हे को। 25 सालनि में त असांजे घर जी जाइ बि ठही पूरी मस्तु थींदी आहे। फ़क़ीरनि खे यादि हूंदो साईं मोहम्मद खान जूणे जो कहिड़े सन में हो? 1985। मूंखे ख्वाब वांगुरु यादि। उन ई किथे किथे तकरीरूं कयूं, व्हाइट हाउस में कई तकरीर, बिल्कुलु कई। ये पीर पागारे जो मुरीद न हो त केरु हो? दोस्तो, उन छट धणी बादशाह जन खे अल्लाह जवानी बख़्शी। उन जवानीअ में हिकिड़ो माण्हू हूंदो आहे संदे लाइ जीअंदो आहे, ॿियो माण्हू हूंदो आहे जेको संदे बचड़नि जे लाइ, ख़ानदान जे लाइ, राज दबदबे जे लाइ जीअंदो आहे। अदन मुजन चंद अल्फाज हिकिड़ा इस्तेमालु कया जेके असांजी जमायत जो शान न आहिनि, त असां उहे इस्तेमालु कयूं। नंबर 1, कॾहिं बि ईअं न चओ त पीर साईं चयो, असांजो शान कोन्हे। असांजो मुर्शिद चवंदो कोन्हे, चवंदा असां आहियूं, पीर साईं सरदार फरमाईंदो। पीर साईं सरदार जन फरमाईंदा। नंबर 2, ॿी हिकिड़ी ॻाल्हि कई वई त पाण बादशाही ज़िंदगीअ जा मालिक हुआ।
इसमें सरदार संधी ज़बान मुबारक सां इरशाद था फरमाइन छट धणी बादशाह पाण फरमाइन तो मां उहो बादशाह आहियां जंहिं जहिड़ो फ़कीर दुनिया ते ॿियो कोन्हे पंहिंजा माण्हू चौकियनि ते हूंदा न पोइ इसमें सरदार छट धणी बादशाह जन हज़रत रोज़े धणी खां वठी छट धणी ताईं पागारा ख़ानदान जे कंहिं बि पीर कंहिं बि बुज़ुर्ग संधी तिरीअ ते हिकु रुपयो बि कोन रखियो हिकु रुपयो बि न छट धणी बादशाह जन जो रिकॉर्ड था नीलाम घर में एक सवाल आयो हो दुनिया की वो कौन सी शख्सियत है जिसने कभी जिंदगी में अपनी गाड़ी का हॉर्न नहीं बजाया सब परेशान थी विया ॿ नाला खया विया हिकिड़ो अंग्रेज़ 100 साल अॻे थी गुज़रियो हो ॿियो नालो खयो वियो पीर सिंह सरदार जन जो जंहिं ते उन माण्हूअ खे इनाम ॾिनो वियो त वाकई दुनिया जूं इहे ॿ शख़्सियतूं जन करे गाॾीअ जो हॉर्न कोन वॼायो पीर सिंह छट धणी बादशाह जन जी ज़ाते गिरामी फरमायो त असां उहे बादशाह आहियूं जो असां जहिड़ो फ़क़ीर दुनिया ते कोन्हे असांजा रईस अलाह साईं उन्हनि खे वॾियूं बरकतूं ॾे अलाह करे अञा बि अॻु भरा हुजनि अलाह उन्हनि जे क़दमनि खे अञा बरकत ॾे वधंदा वञनि उन्हनि जे रोज़ीअ में माल रिज़क औलाद में बरकतूं ॾे अलाह साईं कंहिंखे पोइते न धिके अलाह हर कंहिंखे अॻिते धिके अलाह करे हर को जमायती ख़ुशि हुजे पर यादि रखिजो फ़क़ीर इहो जेको वधो पिया न इन ई हिकिड़ी हिकिड़ी विख में पीर पागारे जो थोरो ऐं अहसान तव्हां सां गॾु ज़रूरु उन थोरे खे न विसारियो उन अहसान खे न विसारियो छो त तो का बि क़ुर्बानी कान ॾिनी आहे तोखे त मिली आहे पचल मानी क़ुर्बानी त हुन ॾिनी जंहिं संदो पीउ कुहायो हुयो क़ुर्बानी त हुननि ॾिनी जन संदा बचा कुहाया हुआ माण्हू चवनि था त जमायत जो ऐं पीर पागारे जो पाण में कहिड़ो तालुक आहे इहो रूहानी तालुक आहे जो पीर पागारे संदो वालिद जमायत तां क़ुर्बान करे छॾियो जमायत संदा अपाणा पीर से तां क़ुर्बान पीर से सरदार छट धणी बादशाह जन जी ज़ाते गिरामी बिल्कुलु छा आहे उन ते थोरी नज़र विझो घणा एकड़ ज़मीन आहे कंहिंजे इल्म में किंगरी हाउस कंहिंजो आहे जमायत जो दरगाह कंहिंजी आहे जमायत जी आहे पाण फरमायो त मुंहिंजो हिन दुनिया ते फ़क़ति हिकिड़ो बंगलो आहे ज़ाती ख़र्च में जेको लाहौर में आहे उहो बि नंढड़ो आहे अॼु जा लीडर पैसनि में नथा मापनि हित जूं बैंकूं नंढियूं थी वियूं ॿाहिरिनि मुल्कनि में पैसो कढियूं वाह फ़क़ीर तुंहिंजी बादशाही अहिड़ी बादशाही जो हिकिड़े ॾींहुं नौकर अर्ज़ु कयो त किबला एतिरा पैसा घुर्जनि मूंखे सो मुंहिंजे बचड़े खे जेको त पंहिंजो थोरी ज़रूरत पइजी वई आहे पाण फरमायो त ॿाहिरि असांजा मुजेरी वेठा चौकी वारनि जे नाले फरमायो ॿाहिरि असांजा मुजेरी वेठा न वञी उन्हनि खे अर्ज़ु कयो मतां रहम कनि ख़ुदा जो कसम एतिरो प्यार जमाए एतिरो प्यार जो असां माण्हुनि ते न गर्मी सठाई न सर्दी सठाई तीसरे छट धणी बादशाह असां प्यारे जो मौसम हो दरगाह शरीफ़ पैदल काफ़िले में वियासीं पाण करीम ख़ैर सां अॻु में पहुची विया हुआ पोइ जंहिं राति असां दरगाह शरीफ़ ते पहुता आहियूं असांखे रस्ते में जबलनि में मींहुं गॾिजी वियो बरसाति राति जे टाइम 3 बजे राति जो सी बि तमामु सख़्तु हुजे पर अहिड़ो त मुर्शिद ईमान ॾिनो जमायत खे जो मूंसां गॾु तक़रीबन लॻभॻि 110 माण्हू हुआ पर कंहिंखे न ज़ुकाम थियो न खंघि थी न बुखार थियो सभई जमायत नारा हणंदी नचंदी कुॾंदी ख़ुशि बिल्कुलु राग चवंदा मौलूद चवंदा सभु वञी दरगाह शरीफ़ ते पहुतासीं त राति जो टाइम हो त सीउ अची लॻो दरगाह शरीफ़ ते सीउ जो लॻो त पीर साईं छट धणी बादशाह जन जी तबियत मुबारक ते बुखार बि हो नासाज़ हुई तबियत मुबारक पाण बंगले शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी अची बीह रहिया त गुल जूने अर्ज़ु कयो त क़ुर्बान अञा क़िबला तबियत मुबारक नासाज़ आहे तव्हां हज़ूर जन अंदरि हलनि पाण फरमायो त मुंहिंजनि बचनि खे होॾां सीउ पियो थिए मां कीअं करे गरम कमरनि में वियुमि एतिरी मोहबत एतिरो प्यार एतिरी अपनाइयत केरु आहे जेको ॾे तोखे ऐं मूंखे मुंहिंजे ज़िंदगी जो हिकिड़ो तजुर्बो ॿुधायां त हिकु दफ़ो तबलीग जो दौरो हर मुल्क ॾे थियो पंहिंजो ज़िक्र फ़िक्र जे मामले में रूहानी सिलसिले जे बारे में त प्रोग्राम हुयो फ़क़ति 2 रातनि जो पर 2 रातनि जी जॻह ते मूंखे 9 रातूं थी वियूं जॾहिं 9 राति थी त पोयां अम्मा मूंखे यादि कयो पोइ हिते अमड़ यादि कयो
अमर चए थी त मूं रोज़े धणी बादशाह जन खे सॾड़ा कया, पोइ रोज़े धणी बादशाह जन जी 21 रुपए जी मिठाई बाक़ियुमि त धणीअ मुंहिंजा मुंहिंजो बचड़ो ख़ैर सलामत वापसि मोटे त आउं मिठाई विराईंदुसि। पोइ 9 ॾींहं जंहिं महिल मोटियो आहियां त मूंखे रोअण अची वियो हिन ॻाल्हि खे ॿुधी, हिकु त माउ जो प्यारु, पर मां यादि कयो 9 ॾींहंनि खां पोइ, पर ख़ुदा जो कसम आहे पीर साईं सरदार जन जा हुर रुॻो हितां रवाना थी बॉर्डर ते पहुचनि त पहिरीं राति बि पीर साईं सरदार खे निंड न पई। पहिरीं राति पाण हिकु दफ़ो किंगरी हाउस में हिन गुनहगार कननि ॿुधो पाण फरमायो त जेसीं ताईं तव्हां कराची में हूंदा आहियो मूंखे निंड कान ईंदी आहे त मतां तव्हांखे का तकलीफ़ अची। मां इन ई करे नथो रोकियां त मूंखे तकलीफ़ थींदी आहे, न, मां इन ई करे थो रोकियां जे तव्हांखे तकलीफ़ थींदी त दुख मूंखे थींदी। बिरादरानी गिरामी, उन अज़ीम राबर जो विछोड़ो तव्हां ऐं असांखे जेके सबक़ ॾिनो उहे असां विसारे छॾिया। अञा पीर साईं सरदार जन जी ज़ात गिरामी हिन दुनिया तां बुरको मटियो ई मत, पंहिंजे ख़ालिक हक़ीक़ी मालिक हक़ीक़ी सां मिलिया। उहा राति का राति हुई जंहिं राति सिज उभरण जो नालो ई न पियो वरितो। दरगाह पाक जा दर दीवार रोंदे पिया ॾिठासीं। क़यामत जी उहा घड़ी थी गुज़री। लतीफ़ सरकार चयो त माण्हुनि मथां माण्हू मरे तूं न मरी छो, बोरी हथां तो कुन हथ होत कुनल विञायो, माण्हू मथां माण्हू मरे तूं न मरी छो। अदा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे फ़क़ति तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणी आहे। तव्हां मुरीद दरगाह शरीफ़ जा आहियो, असां मुरीद दरगाह शरीफ़ जा, कॾहिं बि पीर साईं सरदार जन तव्हां असां खां कुझु घुरियो? पाण हिकु दफ़ो घुरियो, हिकु दफ़ो पूरी उमिरि में। पाण फरमायूं त जमात सगोरी तव्हां मुंहिंजी उम्मीद आहियो, तव्हां मुंहिंजी उम्मीद आहियो, तव्हां ई मुंहिंजो हौसलो आहियो। मां चाहियां थो त न मुंहिंजी उम्मीद टुटे, न पीर पागारे जो हौसलो टुटे। तव्हां पंहिंजे पाण खे मज़बूत करियो। असां पंहिंजे पाण खे अहिड़ो मज़बूत कयो जो नौजवान नशनि में पतनि में को केॾां सभिनी पंहिंजा पंहिंजा रस्ता इख़्तियार करे छॾिया। हालांकि दरगाह शरीफ़ तां हर लेवल जी तव्हांखे रूहानियत जी तोड़े सियासत जी जेका तेका पैरवी तव्हांखे मिले थी, तंहिंजे बावजूदि बि असां माण्हुनि संदा रस्ता ठाहिया। तंहिंजे बावजूदि बि असां उन ई रस्तनि ते वञण जी कोशिशि कई जेके असांजा कोन हुया। असां इहो चाहियोसीं त असां माण्हू जंहिं जमात सां गॾु पिया हलूं इहा जहालत में आहे। अदा जंहिंजो अनवाण पीर पागारो हुजे उन ई जहिड़ी पढ़ियल लिखियल जमात बि कहिड़ी थींदी। हज़रत छट धणी सरदार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ज़ात गिरामी जन अॼु ज़ाहिरी तौर ते तव्हां असां में भले बि न हुजनि, पर हिन महफ़िल जो थियणु, हिन नौजवाननि जे अंदर में इहो जज़्बो पैदा थियणु, हिन नौजवाननि जे दिलनि में छट धणीअ जे मोहबत जो गुल टिड़ी पवणु, इहो सबूत आहे त मुर्शिद हिते मौजूद आहे। ऐं मुंहिंजे अदे साईं अदा साईं तव्हांजो नालो मूंखे लही वियो फ़कीर तारिक साईं। केॾी कॾहिं बि हिते स्टेजनि ते तव्हां हिक ॿिए जो नालो इस्तेमालु कयो त फिलाणो ही पियो चए फिलाणो न, ईअं न। फ़कीर चई उन खां बाद में दावत किताब ॾिबी आहे, फ़कीर चई उन खां बाद में नालो वठिबो आहे। छो त असां हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जे दर तां फ़क़ति हिकिड़ो ॾाज लथो आहे, उहो इहो त फ़कीरीअ जो लक़ब। हिक ॿिए खे इज़त ऐं एतिराम ऐं प्यार सां हिक ॿिए जो जेकॾहिं हा ॾाढी भली ॻाल्हि कई साईं उस्ताद ज़फ़र साईं, मुंहिंजो ॿिन्ही हथनि जो सलाम आहे जवान खे त बाबा को हफ़्ते में महीने में को हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हुजे जेको जमायत सॼी गॾु थिए ऐं सभु गॾिजी उहो पीर साईं जो ॾिनल 4 तस्बीहनि वारो ज़िक्र कयूं त इनशा अल्लाह ॾिसजो किथे था पहुचूं। आऊं तव्हांखे दावत थो ॾियां, ॾींहं तव्हां मुक़ररु कयो, बानीअ जो ॿार अची तव्हांजी ख़िदमत कंदो। को बि हिकिड़ी राति मुक़ररु करियो इनशा अल्लाह आलमीन फ़क़ति ज़िक्र खे दुआ ख़ैर जी घुरिजे। ऐं
यकीन सां चवां थो त बेशक इंशाअल्लाह तव्हां ऐं असांजो जेके सोहबतूं थींदियूं कचहरियूं थींदियूं उन में असां हिक ॿिए सां घणो कुझु हासिल कंदासीं। ऐं अधे वारनि जे ईमान खे जस शाबाश आहे। अधे साईं तारिक साईं अल्फाज़ इस्तेमाल पे कया त हैफ़ हुजे असां ते, अदा हैफ़ न, चओ जस हुजे असां ते जो अलाह असांखे ही महफ़िल बख़्शे ॾिनी। ऐं कंहिं ते हुटिंग मुंहिंजी आदत बि कान्हे का फ़क़ीर आहियां छो त मूंखे तव्हां वांगुरु हिकु त तालीम याफ़्ता कोन आहियां, आहियूं धोखे जा धोखा। पर ॻाल्हि सिधी सही जेका आहे उहा इहा आहे त असां जमायती माण्हुनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकु तरीक़ो आहे, उहो इहो त असां हिक ॿिए खां सिखंदा आहियूं। बाबा पीर सिंह सरदार जन हाणे हिकिड़ो माण्हू उन ई जेको चयो त पीर साईं खिलंदा वेठा हुआ, वॾड़ो हिकिड़ो वेठो त उन खणी घरड़े खणी भुॼियो ॾिनो, पीर साईं कॾहिं खिलिया? आख़िर पीर साईं सरदार पाॿो हंदा वेठा। अल्फाज़ तव्हांजे असांजे मुल्क जो को माण्हू हुजे घोड़े ते चढ़े त छा चवंदासीं? बाबा छा ते चढ़ियो आहे? घोड़े ते। पर जे पीर साईं सरदार जन पाण घोड़े ते चढ़नि त जमायत छा चवंदी? समद ते चढ़िया आहिनि, नुकरे ते चढ़िया आहिनि। जे पाण करीम उठ ते चढ़नि त जमायत चवंदी त महरीअ ते चढ़िया आहिनि। जेकॾहिं घोड़ीअ ते चढ़नि त जमायत चवंदी सोभारीअ ते चढ़िया आहिनि। असांजी जमायत जा आदाब, जमायत जो ॻाल्हाइण, हिक ॿिए सां मिलण, हाणे हिक ॿिए सां हिन वक़्त जो जेको जमायत जे नौजवाननि जो मिलण आहे, अलाह करे त जमायत मिलंदी हुजे, नौजवान मिलंदा हुजनि, छो त हींअर गारियुनि जो रिवाज तमामु आम आहे। पर असांजा वॾड़ा जॾहिं मिलंदा हुआ न, भाकुर पाए मिलिया, मिलण खां बाद में खीकार थींदी, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, अदा चङा भला ख़ैर बहारियूं सुख दीन ईमान संगत कुल ख़ैर। अॻियूं बि माण्हू वरी जवाबु ॾींदो, हा साईं अल्हम्दुलिल्लाह, रहम पीर साईं जा, रहम मालिक करीम जा, अल्लाह जे रसूल जा, साईं असां ॾे त कुल ख़ैर भला चङा भला ख़ैर बहारियूं दीन ईमान संगत तव्हां ॾे कुल ख़ैर। वरी इहो अल्फाज़ पूरा थिया त वरी जमायत चवंदी साईं हज़ूर मुल्क ॾे कखनि बचनि ॾे कुल ख़ैर। त वरी अॻियो जवाबु ॾींदो, हा साईं अल्हम्दुलिल्लाह होॾे त कुल ख़ैर सदाईं ख़ैर, पर साईं हज़ूर मुल्क ॾे कखनि बचनि ॾे कुल ख़ैर। हा साईं अल्हम्दुलिल्लाह। उहो थींदो हाल अहवाल। असां ॾियो ख़बर हाल अहवाल कीअं आया आहे। इख़लाक़ जो एॾो आला दर्जो हज़रत रोज़े धणीअ जी जमायत में अथव, ख़ुदा जो कसम आहे हिन काइनात ते कंहिं में कोन्हे, हिन काइनात में कंहिं वटि अहिड़ो कोन्हे। तव्हां असां मिलंदा आहियूं, हिक ॿिए खे हथ ॿधींदा आहियूं, हथ उन जी अॻियां ॿधबा न जेको वॾो हूंदो आहे। असांखे इहा सुक्ति ॾिनी वई आहे त पंहिंजे जमायती भाउ खे पाण खां वॾो सम्झ, घटि न सम्झ, वॾो सम्झ। पोइ हिक ॿिए सां अदब जा निवड़त जा हथ ॿधंदा आहियूं, दादा तूं असांजो वॾो आहीं, असां तोखां नंढा। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जी दरगाह हज़रत पीर साईं छट धणी बादशाह जन जी ज़ाते गिरामी पाण लूण खाइण वारी दावत ते फरमायूं, तव्हांखे घुर्जे जो तव्हां पंहिंजे वॾनि जे तरीक़े ते, वॾनि जो तरीक़ो इहो ई आहे, ऐं तव्हांखे उन जी दावत छॾे। तव्हां पंहिंजे ॻोठ में अहिड़ो को बि हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो जंहिंमें इनशा अल्लाह आलमीन तव्हां जेॾी महिल बि हुकुम कंदव ज़िक्र जे लाइ त फ़क़ीर बानीअ जो ॿार बिल्कुलु अची हाज़िर थींदो, ऐं इनशा अल्लाह सॼी जमायत गॾिजी जंहिं महिल ज़िक्र कंदासीं उन ई तरीक़े सां जेको तरीक़ो असांजनि मुर्शिदनि करीमनि जो ॾिनल आहे, जंहिं तरीक़े सां अॻे असांजा वॾड़ा ज़िक्र कंदा हुआ, उन ई तरीक़े सां जंहिं महिल ज़िक्र कयो त इनशा अल्लाह आलमीन असां माण्हुनि में का बि कमी कोताही बाक़ी कान रहंदी। पर हिकिड़ो अर्ज़ु ज़रूरु कंदुसि, ॾुख थींदो आहे, असां ही कंहिंजी जाइ आहे। अदब बि चवां त असां चऊं था बंगलो शरीफ़, पर सच सच ॿुधायो, दिलि ते हथ रखे, छा हिनखे बंगलो चवणु जाइज़ आहे? ऐं पीर साईं सरदार 31 तारीख़ ते मौजूदा इस्म धणी बादशाह पाण सागड़ में अचनि पिया, तव्हांखे लख लख मुबारक। नारो न लॻो बाबा, नारो लॻे सीअ भॼे। कंदव पीर साईं सरदार जन जी दावत ते जेको चाहे थो दादा पीर साईं सरदार जन असांजे ॻोठ में कदम घुमाए, भला उहो हिकु दफ़ो हां फाड़े नारो हणे। कंहिंजे पीउ जो बंगलो कोन्हे, न कंहिं सिरेवाल जो आहे, न कंहिं मंगरीअ जो आहे, न कंहिं खासकेलीअ जो आहे, न कंहिं कहेरीअ जो आहे, ॿी बि का ज़ात रहे थी चाहे, न कंहिं वसाणनि जो आहे।
कंहिंजो बि कोन्हे को, ही उन जो आहे जेको वक़्त जो इमाम आहे उन जी जॻह है। कंहिंजो कोन्हे, वक़्त जे इमाम जो बंगलो आहे। हाणे हिन बंगले खे बंगलो ठाहिणो आहे। आहे को जॉन जेको इन जे लाइ ऐलान करे तव्हां एतिरा पैसा ॾींदुसि। सुभान अल्लाह। 10 में ऐलान साईं घणा घणा? सुभान अल्लाह। बाक़ी साईं जमायत चए थी त असां हथ वंडाईंदासूं ऐं इंशाअल्लाह वो ॾींहुं परे कोन्हे जो इसम धणी बादशाह हिन थल्हे ते चढ़ी असांखे दीदार कराए। हीअ शइ आबाद हूंदी, ही शइ सुहिणी हूंदी, तव्हां सुहिणा हूंदा। ही उजड़ियल हूंदी, तव्हां उजड़ियल हूंदव। छो त मोमिन जे लाइ मस्जिद, मोमिन जे सींगार जो मस्जिद घर आहे, पर मुरीद जे सींगार जो मुर्शिद जो थल्हो कमु ईंदो आहे। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे मुर्शिदनि करीमनि जे ज़ात जी महिरबानी नसीब करे। तमामु घणो दिलि जे गहराइनि सां थोराइतो आहियां साईं हाफ़िज़ साहब जन जो। ख़ुदा जो कसम कलाम पे पढ़ियईं त बसि वढियईं पे वढियईं। अले बि छा यादि ॾियारे छो। अल्लाह साईं हिन नौजवान खे ख़ुशि रखे। अदा साईं जन साईं प्रोग्राम कयो फ़कीर फ़कीर ख़ान मोहम्मद साईं। अल्लाह साईं करे त हिन जा वॾड़ा बि ख़ुशि हुजनि, हिन जा बचड़ा बि ख़ुशि हुजनि, हिन जे आल औलाद खे अल्लाह साईं आबाद रखे, ख़ुशि रखे। पर दोस्तो तव्हां ऐं असां जंहिं दर जा मुरीद आहियूं उन दर असांखे फ़क़ति हिकिड़ो सबक़ ॾिनो आहे, घणी सिखी न, हिकिड़ो सबक़, उहो इहो 5 वक़्त निमाज़, 2 वक़्त ज़िक्र ऐं पाड़े वारे जो ख़्यालु। तीसरे छठ धणी जे मुतालिक़ माण्हू असांजे माण्हू बाबा तीसरे सरदारजन रिवायती तकरीर कई चेले जामो जो जेका जमात वेठी आहे। तीसरे जी हिकिड़ी बि तकरीर हिकु जहिड़ी साबित करे ॾियो जेका चोर जी सज़ा सां फ़क़ीर जी सज़ा। फ़क़ीर साईं तीसरे सरदार जन पंहिंजी तकरीर में हिकिड़ो अहिड़ो लफ़्ज़ फरमायो हुयो जंहिं लफ़्ज़ जे मुतालिक़ रुगो वज़ाहत कई वञे त ही पूरी राति ख़तम थी वेंदी ऐं आरिफ़नि ऐं वक़्त जे गौसनि ऐं कुतबनि उन लफ़्ज़ खे इस्तेमालु कयो आहे। पाण करीमनि फरमायो हो त मां पंहिंजे पाण खे सुञातो आहे, तव्हांखे बि घुर्जे जो तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणियो। उलमा किराम मौजूद वेठा अथव, पुछो रसूल अल्लाह जी हदीस पाक आहे, महबूबन करीमन फरमायो मन आरफ़ा नफ़्सहू फ़क़द आरफ़ा रब्बहू, जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो आहे उन ई फ़क़ति अल्लाह जी ज़ात खे सुञातो आहे। फ़क़ति में हिकिड़ी नुक़्ते ते आऊं ॻाल्हायां त ही राति काफ़ी कान्हे, ही ज़िंदगी काफ़ी कान्हे। पंहिंजे पाण खे कीअं सुञाणजे, पंहिंजे पाण खे पंहिंजो पाण माण्हू कीअं सुञाणे, पंहिंजी ज़ात में फना थी, पंहिंजे पाण में अलाह खे ॻोल्ह, रसूल खे ॻोल्ह, मुर्शिद खे ॻोल्ह। जॾहिं तुंहिंजे अंदर में हूंदो त लभंदो, हाणे उनजी ॻोल्ह त आहे या कोन्हे। भेज पघार चवणु सवलो आहे, उहो त इंडिया जा हिंदू फौजी बि चवनि पिया न भेज भेज। जमायत खे ख़बर पई त हिंदुअनि गोलियूं हणी छॾियूं, ख़बर पई जेॾी महिल कपिड़ा लथा त हेठियां वरी अचनि पहिराणनि जे हेठियां वरी इंडिया वारा फौजी निकिरी पिया। तव्हांखे कीअं ख़बर पई? फ़क़ीरनि चयो त जमायत जो नारो लॻंदो आहे त पोइ वार कांडार जी वेंदा आहिनि, हुननि जे नारे सां असर कोन थिए थियो, पक थी अथई नकली। इहे साईं छठ धणी बादशाह जन जी ज़ात गिरामी जा आख़िरी अल्फाज़ तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कया। पाण करीमन इरशाद फरमायो हो त हज़रत रोज़े धणी बादशाह जी दरगाह क़यामत ताईं आबाद रहंदी, इहा गाॾी हलंदी रहंदी। तीसरे हथ मुबारक खे बि हीअं कयो, पाण फरमायो त इहा गाॾी हलंदी रहंदी, पर हिन गाॾीअ खे मूं जहिड़ो ड्राइवर हथ कोन ईंदो। जॾहिं पाण आख़िरी भेरो दरगाह शरीफ़ ते आयासीं त पाण हिकर किंगरी आस मां निकिरी विया, वरी गाॾी वरी वापसि वरायूं, वरी लही बंगले खे ॾिठूं, बंगले खे ॾिसी वरी थोरो घुमी फिरी वरी आया गाॾी में चढ़िया, निकिता त वरी थोरा रिवर्स गाॾी में आंदऊं त गाॾी मज़ा लही बीह रहिया। पोइ पाण करीमन फ़क़ीरनि ॾे निहारे पाण फरमायूं चौसी वारनि खे त बाबा पोइते जी पारत अथव, असां वञूं। उहो यार तोखां ऐं मूंखां ख़ामोश थी, बिल्कुलु ख़ामोश थी, अहिड़ी ख़ामोशी करे वियो जो ॾिठईं त मूं मुरीदनि खे सम्झायो, मूं मुरीदनि खे ॿुधायो
अड़े पीर तो लठियूं हणंदा आहिनि, पीर हुकुम कंदा आहिनि, हुकुम कंदा आहिनि मुरीदनि खे, मुंहिंजो हुकुम आहे। पर छट धणी सरदार जो हिकिड़ो हुकुम रुगो तव्हां ॿुधायो मूंखे त तव्हांखे हुकुम कयो आहे न। ख़ुदा जो कसम पूरी ज़िंदगी में लफ़्ज़ हूंदो त मां जो कमु आहे मां तव्हांखे दोस्तनि वारो मशवरो ॾियां, वॾनि वारो मशवरो ॾियां। मां जो कमु आहे तव्हांखे मशवरो ॾियणु, तव्हांजो कमु आहे उन ते अमल करणु। जे कंदव त मोचारा हूंदव, न त ॿिनि पोइ अॻिते तव्हांजो अलाह वाही। अहिड़ो दोस्त मूंखे हिकिड़ो त ॾेखारियो दुनिया में। असां कंहिं दोस्त जी ॻाल्हि न मञूं त नाराज़ थी वेंदो आहे। पर पीर पागार उहो जे सॼी उमिरि असांखे मशवरा ॾिना। कहिड़ा मशवरा? उहे मशवरा नंढे हूंदे जा संग ख़तमु करे छॾियो। पाण ईअं बि फरमायो त मां पहिरियों दफ़ो तव्हांजे घरनि में घिड़ी पियो ॻाल्हायां, घरनि में घिड़ी पियो ॻाल्हायां। जेके नंढे हूंदे जा संग हुया उहे ख़तमु। घटि पढ़ियल छोकिरी घणे पढ़ियल छोकिरे सां न परणायो, ऐं घणी पढ़ियल छोकिरी घटि पढ़ियल छोकिरे सां न परणाईंदा करियो। छो त ॿिन्हीअ जो इल्मी तनासुब बराबरि न हूंदो, तेसीं ताईं उहो जोड़ो न हली सघंदो। ॿिन्हीअ जो राज़ पोइ पुछंदा करियो, न्याणीअ खां बि पुछो, पुट खां बि पुछो, राज़ खां सिवा कमु न कंदा करियो। इहे छा हो? कंहिंजी सलाह हुई? असांजी, तव्हांजी। जन के अल्लाह ईमान ॾिनो हो, जमायत में हिकिड़ा फितना हलंदड़ हुया, ज़ाल मुड़ुस 15 साल घोट चरियो आहे, ज़ाल सही आहे। असां हुनजा चवनि था त बाबा असां तलाक कोन ॾींदासूं, भले जेको त वञी न्याणी खे पाण विहारीनि, ही कनि हू कनि। पर जेॾीमहिल पीर से सरदार जन तकरीर कई, उते जो उते दरगाह ते खणी तलाक ॾिनो आहे। मां तूं वञी जेको मुड़ुस वणे हो वञी। हेॾा छोकिरीअ जी ज़िंदगी आबाद, हेॾा छोकिरो आबाद। प्यारा दोस्तो, हज़रत छट धणी सरदार जंहिंजो नालो ई सैयद शाह मर्दान शाह सानी, जंहिंखे घर में सिकंदर शाह सॼो वेंदो हो। सूर्य बादशाह फरमाईंदा, अल्लाह मूंखे 2 बादशाह ॾिना आहिनि। हिकिड़ो नादर शाह बादशाह है, नादर शाह, ॿियो सिकंदर बादशाह है। फ़कीरनि अर्ज़ कयो त के भला नादर शाह ऐं सिकंदर में फ़र्क़ु कहिड़ो आहे? पाण फरमायो त नादर शाह जी हुकूमत नंढड़ी आहे, नंढड़ी हुई, ऐं सिकंदर पूरी दुनिया ते बादशाह थी गुज़रियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, सिकंदर थी ॾेखारियो, नादर थी ॾेखारियो। हू पंहिंजी नादरीअ में बेमिसाल हो, ही संदी सिकंदरीअ में बेमिसाल आहे। रब ज़ुल जलाल तव्हां असां सभिनी खे मुर्शिद करीम जी चाहत नसीब करे। पर दोस्तो, वध खां वधि ही दोस्त तव्हां ॾे ईंदा, ऐं इन ई जेको आहे सो हिन तीसरे सरदार जन जे थले शरीफ़ जे लाइ जेतिरो बि तव्हांखे पहुचे, जल्द अज़ जल्द इन जो कमु फाइनल कराइनि। त जीअं 31 दिसंबर ते जॾहिं तीसरे सरदार जन हिते तशरीफ़ फरमा थियनि त असां ॾे त गुल विछाइण त मन महबूब कदम रखनि। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे मुर्शिद जो दीदार नसीब करे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे मुर्शिद जी छांव नसीब करे, छट धणीअ जे छट जी छांव नसीब करे। आख़िर में रुगो एतिरो ई चवंदुसि त कंहिं अल्लाह वारे हज़रत तीसरे सरदार जन जी ज़ाते गिरामीअ जे नाले चयो हो त दातार ॾंद न भीणणो तो खिले मोह खुशहाल, अठई पहर अवाम ते बसे मींहं मिसाल, ही किरोड़े लख कंगाल मुंहिंजे पाॻारे पुर।